पंहिंजो तालुक हिन सिंध वतन जी मिटीअ सां आहे। जे सिंध क़ौमी महाज़ मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां। उस्ताद बुखारी जी शाइरी में उन जे फ़िक्र में जेको रूह समायल आहे, जेकी छिक समायल आहे, जेको सिंध जो कल्चर, सिंध जी तहज़ीब तमंदन, सिंध जे सुगंध जेको शामिल आहे, उन उस्ताद बुखारीअ खे सिंध जो अवामी क़ौमी रागी जेका अवामी क़ौमी शाइर बणाए छॾियो। ऐं सिंध जे केतिरनि ई रागी उस्ताद बुखारीअ खे अवलियत जे बुनियाद ते जेका सो ॻायो ऐं उन जा गीत ॻाए उहे फ़नकार सॼी सिंध जा जेका सो वॾा कलाकार, वॾा फ़नकार बणिजी विया। उन सबबु इहो आहे त उस्ताद जी शाइरी में जेको मौज़ू आहे, जेकी चूंड आहे, उहा असांजे सिंध जे हिन कल्चर जी चूंड आहे, सिंध जे रवायतनि जी चूंड आहे, सिंध जे वफ़ादारी जी चूंड आहे, सिंध जे बहादुरी जी चूंड आहे, सिंध सां निभाइण जी चूंड आहे, सिंध जे इश्क जी चूंड आहे। इहो समूरो रंग, समूरो लकाव असांखे उस्ताद बुखारी जी शाइरी में मिले थो। ऐं इहो ई सबबु आहे त असांजो नौजवान वॾे तादाद में उस्ताद बुखारी शाइरी खे पसंदि करे थो, उस्ताद जी शाइरी खे चूंड करे जेका प्रोग्रामनि में उन जा शेर पढ़े थो, पंहिंजो पाण खे हौसलो ॾियण लाइ, पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत बणाइण लाइ, पंहिंजे जज़्बनि में जलवा पैदा करण लाइ उस्ताद बुखारी जी शाइरीअ जो सहारो वठे थो नौजवान। इहो ई असांजो फ़र्ज़ु थिए थो जीअं हिन आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी उस्ताद बुखारीअ खे ट्रिब्यूट करण लाइ, उनखे भेटा ॾियण लाइ, उनखे नए नसल लाइ वरी मुतारिफ़ करण लाइ हीउ जेको 6 ॾींहंनि जो प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रंग मिलनि था, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मिलनि थियूं, मुख़्तलिफ़ हिकिड़ो आर्ट मिले थो। हीअ आर्ट यूनिवर्सिटी आहे, हीअ कल्चर यूनिवर्सिटी आहे। ऐं साईं फ़ता दाऊद पोटो उनजो जेका मेन माण्हू, रूह रवां माण्हू, हुनखे अॾींदड़ ख़ालिक़ माण्हू, उन माण्हू जो हिकिड़ो ख़्यालु आहे त हिन सिंध जे कल्चर खे, सिंध जी तहज़ीब खे, सिंध जे तमन्ननि खे असां पंहिंजे नौजवाननि जे ज़हननि में जेका सो होतियूं, उन्हनि जे ख़मीर में आशे होतियूं त सिंध जो कल्चर छा आहे, सिंध जी तमीज़ छा आहे, सिंध जी तहज़ीब छा आहे, सिंध जो राग छा आहे, सिंध जी शाइरी छा आहे। इहो समूरो रंग जी जेका सो खणी जेका सो हिन उस्ताद बुखारीअ जे प्रोग्राम में जेका सो फ़ता दाऊद पोटे शामिलु कयो आहे। असां हिन शानदार प्रोग्राम ते उनखे मुबारकबाद ॾियूं था ऐं उस्ताद हिन मौक़े ते पंहिंजे सिंध जे नौजवाननि सां मुखातिब थींदे उन्हनि खे इहो आगाह था कयूं त उस्ताद बुखारी खे पढ़ो, उन में तव्हांखे सिंध जो इश्क मिलंदो, सिंध जी महिमान नवाज़ी मिलंदी, सिंध जी तहज़ीब तमंदन सकाफ़त ऐं कल्चर ऐं बहादुरी मिलंदी।